बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। तारीख़ जे इख़्तिलाफ़ खे मद्देनज़र रखंदे इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जी शहादत जे मुनासिबत सां, छोजे इमाम अलैहिस्सलाम जी शहादत जे मुतालिक़ मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि। हिकु रिवायत आहे त 15 शव्वाल, ॿी रिवायत आहे त 25 शव्वाल। पाकिस्तान हिंदुस्तान में अक्सर तौर ते 15 शव्वाल वारी रिवायत ते अमल कई वेंदो आहे ऐं मौला जी शहादत मनाई वेंदी आहे। इराक़ ऐं ईरान में 25 शव्वाल वारी रिवायत ते अमल कई वेंदो आहे ऐं मौला जी शहादत 25 शव्वाल ते मनाई वेंदी आहे। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम मकतब अहल बैत जो हिकु मुनफ़रिद ऐं अनमोल ऐं अज़ीम तरीन ख़िदमत करण वारी शख़्सियत आहे। आयतुल्लाह उज़्मा वहीद ख़ुरासानी दामा ज़िल्लुल आली फ़रमाइनि था, इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जी ख़िदमत खे मद्देनज़र रखंदे असांखे खपे त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जी शहादत बि आशूर जी ॾींहं वांगुरु मञाइणु खपे असांखे बि। बहरहाल, इमाम अलैहिस्सलाम जी शहादत जी मौक़े जी मुनासिबत सां इमाम अलैहिस्सलाम जूं चंद नसीहतूं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदासीं। हक़ीक़त में अॼुकल्ह जेकियूं परेशानियूं, जेके ग़ैर इत्मिनान वारी ज़िंदगी, हैरान कुन ज़िंदगी गुज़रे थी, इन जो नतीजो इहो आहे त असां आइमा मासूमीन अलैहिस्सलाम जी सीरत खे छॾे ॾिनो आहे ऐं उन ते अमल कोन था कयूं। इन जे करे असांजी ज़िंदगी बि हैरान ऐं परेशान थी वई आहे। अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए आइमा मासूमीन अलैहिस्सलाम सीरत खे सम्झण ऐं अमल करण जी। इमाम अलैहिस्सलाम पंहिंजी इरशाद में फ़रमाइनि था त 3 शयूं अहिड़ियूं आहिनि, मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम हक़ आहे। याने इमाम अलैहिस्सलाम इहो ॿुधाइण था चाहिनि त मतां कोई सम्झे त असांखे सिर्फ़ु शौक़ु ॾियारण ख़ातिर ॿुधाए थो वञे, रग़बत ॾियण ख़ातिर ॿुधाए थो वञे, हक़ीक़त न हुजे, पर इमाम फ़रमाए थो हक़ आहे। 3 शयूं कहिड़ियूं आहिनि? इमाम अलैहिस्सलाम फ़रमाइनि था त ज़कात ॾियण ऐं सदक़े ॾियण सां माल खुटंदो न आहे। यानी मतां को सम्झे त यार सदको ॾींदुसि, ज़कात ॾींदुसि त माल मुंहिंजो खुटी पवंदो, मौला फ़रमाइनि था माल खुटंदो न, बल्कि माल में बरकत अची वेंदी। ॿी शइ जेकी मौला फ़रमाइनि था हक़ आहे, मौला फ़रमाइनि था त जेको बि तो ते ज़ुल्म करे ऐं तूं उनखे जवाबु ॾियण ते कुदरत बि रखें थो, ताक़त बि रखें थो, इन जे बावजूद बि तूं उनखे माफ़ करे छॾ, अल्लाह ताला इन जे बदिले में तोखे इज़त अता कंदो। इहो बि हक़ आहे। 3 शइ मौला फ़रमाइनि था त इंसान पंहिंजे मथां पाण कंहिं मसइले जो दरवाज़ो न खोले, अगरि खोलींदो पोइ अल्लाह ताला उन ते फ़क़्र ऐं फ़ाक़े जो दरवाज़ो खोले छॾींदो। यानी इन जो मतिलबु इहो आहे त जेतिरो थी सघे इंसान पंहिंजी क़नात वारी ज़िंदगी खे अपनाए ऐं तसरुफ़ात ऐं ग़ैर ज़रूरी शयूं इस्तेमालु न करे। अहिड़ी तरह इमाम अलैहिस्सलाम वरी 3 शयूं तक़रीबन मज़मून साॻियो आहे। इमाम अलैहिस्सलाम जन फ़रमाइनि था त 3 शयूं अहिड़ियूं आहिनि अल्लाह ताला जंहिंजे बदिले में हिकु इंसान खे, मुस्लमान खे इज़त अता कंदो आहे। पहिरीं शइ मौला फ़रमाइनि था त अगरि को शख़्स तो ते ज़ुल्म करे तूं उनखे माफ़ करे छॾ, अल्लाह ताला तोखे इज़त अता कंदो। अगरि को शख़्स तोखे ॾियण का शइ बंदि करे छॾे, तो ते ॾियण वारियूं शयूं हराम करे छॾे, इन जे बावजूद बि तूं उनखे ॾींदो रह, अल्लाह ताला तोखे इज़त अता कंदो। ऐं अगरि को शख़्स तोसां तालुकात टोड़े छॾे, तोसां तालुकात ख़तमु करे छॾे, इन जे बावजूद बि तूं उन सां तालुकात बरक़रार रख, अल्लाह ताला तोखे इज़त अता कंदो। ऐं इन मज़मून वारी आयत खे मद्देनज़र रखंदे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु सहाबी खे फ़रमाइनि था त छा आऊं तव्हांखे
अवलीन ऐं आख़िरीन जो बहितरीन अख़लाक ॿुधायां। उन साहबी वराणियो त या रसूलल्लाह, छो न तव्हां असांखे अवलीन ऐं आख़िरीन जो बहितरीन अख़लाक ॿुधायो। साॻियो मज़मून आहे, रसूल ख़ुदा जन फरमाइनि था त जेको शख़्स तोखे ॾियणु बंदि करे छॾे तूं उनखे ॾींदो रह, त इहो अवलीन ऐं आख़िरीन जो बहितरीन अख़लाक आहे। जेको शख़्स तो ते ज़ुल्म करे तूं उनखे माफ़ करे छॾ, इहो अवलीन ऐं आख़िरीन जो बहितरीन अख़लाक आहे। ऐं जेको शख़्स तोखां तालुकात ख़तमु करे छॾे वरी बि तूं उन सां तालुकात खे बरक़रार रख, त इहो अवलीन ऐं आख़िरीन जो बहितरीन अख़लाक आहे। लिहाज़ा असां अगरि इन्हनि शयुनि खे मद्देनज़र रखे ऐं मासूम सीरत खे अपनाईंदासीं त असांजी ज़िंदगी सुकून वारी ऐं इत्मिनान वारी ज़िंदगी थी गुज़रंदी। असांजी दुनिया बि सआदतमंदी वारी हूंदी, आख़िरत बि सआदतमंद थी वेंदी। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलि मुहम्मद।